नाज़रीन अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे सिंध जी मौसीकी सकाफ़त ऐं ॿोली लाइ जाखोड़ींदड़ आशा चांद खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नमस्ते। नमस्ते। तव्हांखे वेलकम चवंदसि पंहिंजे प्रोग्राम में। सभिनी खां पहिरीं आशा जी तव्हां खां पुछणु चाहींदसि तव्हांखे यानी सिंध अची कीअं लॻो एतिरे टाइम खां पोइ? सिंध अची त ॾाढी तमन्ना रही आहे ऐं हीअं त मां हिकु दफ़ो पहिरीं थी वई आहियां त सिंध में अचिजे, सिंधी जिते ॿोली हर को ॻाल्हाए थो त ख़ुशी त थिए थी माण्हुनि सां मिली करे, पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां बि ख़ुशी थिए थी ऐं उन में जेके हेॾा सारा कम थियनि था, हिते किताब निकिरनि था, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी तरफ़ां कम थियनि था त उन हवाले सां ॾाढो दिलि थिए थी त इन्हनि सां वरी वरी गॾजंदो रहिजे सिंध वासियुनि सां। ठीकु। अच्छा, तव्हां जनम किथे ऐं कॾहिं वरितो? मुंहिंजो त बम्बईअ में जनमु थियो ऐं 1951 23 मार्च त तॾहिं खां वठी बसि उते ई हुआसीं। अच्छा, पोइ हिते हैदराबाद तव्हांजी छो जो पेरेंट्स जो तालुक़ु हैदराबाद सां आहे त हैदराबाद में तव्हांजी कोई अहिड़ी यादगार या अॼु तव्हां जेकी विज़िट कई हुजे कोई अहिड़ो घर कोई यादगार तव्हांजी? ॾिठो वञे न त असीं जॾहिं 2004 में असीं आया हुआसीं तॾहिं हैदराबाद में अची उनजे मम्मी डैडी जे घर बि असीं विया हुआसीं ऐं हाणे त अॼु ईअं ई थियो आहे त जीअं मां आई आहियां तीअं हिकिड़ी आजियाणो हो हिकिड़ो जंहिंमें असीं वियासीं ऐं उनखां पोइ हिकदमि मां तव्हां वटि आई आहियां त अञा ॾींहुं थियो ई न आहे, मौक़ो बणियो ई न आहे त असीं वरी गॾजंदासीं, वरी वेंदासीं उन घर खे ॾिसणु। अच्छा, इब्तिदाई तालीम किथां हासिलु कई? मां बम्बई में असांजो कॉलेज जी तालीम त मुंहिंजी जहन कॉलेज मां थी, गर्ल्स मॉडल हाई स्कूल में मुंहिंजी स्कूली तालीम थी। उनखां पोइ फर्दर एजुकेशन कॉलेज में ई थींदी आहे। उनखां मूं सिंधीअ में MA कई आहे जहन कॉलेज मां, बॉम्बे यूनिवर्सिटी मां कई आहे ऐं बाक़ी जेके कुझु कम कया अथमि माना एग्ज़ाम्स ॾिना अथमि उहे मूं बैंकिंग में, छाकाणि जो बैंक ऑफ इंडिया में कमु कंदी हुअसि, नौकिरी मुंहिंजी उते हुई त उनजे करे CAIB सर्टिफाइड एसोसिएट ऑफ इंडियन बैंकर्स एसोसिएशन करे, इंस्टीट्यूशन ऑफ बैंकर्स करे उहे इन जा एग्ज़ाम्स वग़ैरह ॾिनमि त जीअं चङी तरह सां प्रोफेशनली क्वालिफाइड थियमि। सही। अच्छा, पढ़ाई में तव्हांजो शुमार कहिड़नि शागिर्दनि मां रहियो आहे अक्सर करे? गुड। मुंहिंजी माउ जो चवणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि हुई त जेके ॿार पढ़ाईअ में होशियारु आहिनि से ज़िंदगीअ जे हर ॻाल्हि में होशियारु थींदा आहिनि। सही। त छाकाणि मां ॿियनि ॻाल्हियुनि में होशियारु आहियां माना पढ़ाईअ में बि होशियारु रही हूंदसि। ठीकु। अच्छा, स्पोर्ट्स में दिलचस्पी हुई? कहिड़ो स्पोर्ट्स तमामु घणो वणंदो? न, मूंखे स्पोर्ट्स में ख़ासि दिलचस्पी न हुई छाकाणि जो मूं वटि वक़्तु न हूंदो। मां डांस सिखी हुयसि, मां भरतनाट्यम इंडियन क्लासिकल डांस सिखी हुयसि अबाउट 12 साल ऐं पोइ उनजो हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे जंहिंखे अरगेट्रम चइबो आहे ऐं उहो अरगेट्रम मूं माना 1 पर्सन डांसिंग फॉर 3 आवर्स कंटिन्यूअसली हिक ॿिए जे पुठियां आइटम्स कबा आहिनि त उहो मूं कयो हो एंड डांस में मुंहिंजी दिलचस्पी सदाईं खां रही छाकाणि जो मुंहिंजी मम्मीअ खे बि डांस वणंदी हुई ऐं मुंहिंजो पापा AJ उत्तम उनखे विजयंती माला ॾाढी वणंदी हुई त असांजे घर में माहौल थोरो कुझु अहिड़ो हो जंहिंमें नाच गाना जी ॻाल्हियूं हलंदियूं पियूं हुयूं। सही। अच्छा, कहिड़ो सब्जेक्ट तव्हां शौक़ सां पढ़ंदा हुआ उन टाइम ते? ॾिठो वञे त मूंखे सदाईं सिंधीअ सां ई चाह रहियो शुरू खां वठी बिकॉज़ असांजे घर में सिंधी ॿोलीअ में सभु ॻाल्हि ॿोल पई थींदी हुई ऐं छाकाणि जो मुंहिंजो पिता AJ उत्तम उहो सदाईं असांखे चवंदो त सिंधी पढ़ो, जेतिरो ताईं पंहिंजे साहित्य खे पढ़ंदा उहो वधीक सुठो आहे बनस्बत तई फिल्मी मैगज़ीन पढ़ो, फेमिना, स्टार एंड स्टाइल उन्हनि ॾींहंनि में हूंदियूं, असां असुलु पढ़णु न ॾींदो, चवंदो हीअ सभु बेकार जूं ॻाल्हियूं आहिनि। पर असां सदाईं हिन जे करे इहो बि कयोसीं ऐं ॿियो त असांजे घर में छाकाणि जो सॼो वक़्तु माण्हू पिया ईंदा वेंदा हुआ, लेखक दोस्त, मुंहिंजो पिता AJ उत्तम वॾो नई दुनिया पब्लिकेशन कढंदो हो, आखाणियूं पियूं ईंदियूं वेंदियूं हुयूं ऐं मुंहिंजी मम्मी त ॾाढी वॾी लेखिका आहे, माना हुई ताज़ो ई उहा वेझड़ाई में गुज़ारे वई पर उहा मञियल लेखिका आहे, सिंधी ॿोलीअ जी हिकु तमामु नाम्यारी लेखिका सदबी जंहिं जूं आखाणियूं सचुपचु दिलि खे छुई वञनि, जंहिंजी ॿोली ॾाढी सुहिणी आहे। अच्छा, फेवरेट सब्जेक्ट त तव्हांजो सिंधी रहियो आहे, उहो कहिड़ो सब्जेक्ट हो जेको तव्हांखे तमामु घणो मुश्किल लॻंदो हो, तव्हां चवंदा बसि इहो सब्जेक्ट हुअण ई न घुरिजे? सच ॿुधायां न त हुनखे ॾाढो घणो अरसो थी वियो आहे त मूंखे कहिड़ो वणंदो हो कहिड़ो न वणंदो हो
मूंखे यादि आहे त शायदि कंहिं ज़माने में स्कूल जे टाइम में मूंखे मैथमेटिक्स न वणंदो हो। बाक़ी कॉलेज जी त सचमुच हाणे यादि बि कोन्हे, घणा साल थी विया। सही। अच्छा, नंढपण जे कुझु तव्हांजे मतिलबु पहलुनि खे उजागर कंदासीं नाज़रीन जे साम्हूं। कीअं हुआ तव्हां, संजीदा या शरारती? न, मां शरारती न हुअसि, मां संजीदा हुअसि। छाकाणि जो मुंहिंजी मम्मी असांखे सदाईं चवंदी त यू आर डिफरेंट, तोखे ॿियनि खां अलॻि थियणो आहे। छाकाणि जो असां सभिनी खे कुझु न कुझु पंहिंजे क़ौम लाइ करणु खपे, पंहिंजी जातीअ लाइ करणु खपे। इहा ॻाल्हि असांखे नंढपण खां चई त ऐं असीं भई नंढपण खां एॾो पैसो घर में हो कोन, पूरे पुने पैसे में पलियासीं, त जॾहिं पैसे जी ॻाल्हि थी अचे न तॾहिं माण्हू अस ख़ुदि थोरो रेस्ट्रिक्ट थी थो वञे, हली हरू भरू ख़र्चाऊ नथो थी सघे, उहे शौक़ु नथो पाले सघे। त थोरा असीं इन लिहाज़ में असीं मां काफ़ी संजीदा हुअसि। अच्छा, भाउ भेण केतिरा हुआ तव्हां पाण में? मुंहिंजी हिकु भेण आहे, उहा जापान में रहंदी आहे, ऐं मां हिकु, बसि असीं ॿ भेनरूं। अच्छा, वधीक मतिलबु क्लोज़ रिलेशनशिप कंहिंजो रहियो मदर सां? मदर सां मुंहिंजो रहियो। उनजो सबबु इहो बि आहे त मुंहिंजी भेण बीना शादीअ खां पोइ जापान में वञी रही, ऐं मां हुन वक़्तु इंडिया में रहंदी हुअसि। मां दुबई में शिफ्ट थियसि 1982 में या 83 में। तेसि ताईं त मां माउ सां गॾु ई हुअसि, माना शादी कयल हुई पर उन ई एरिया में रहंदा हुआसीं। ऐं उनखां पोइ बि जॾहिं उहा बीमार पई पई तॾहिं मां दुबईअ मां अक्सर हुन वटि 15 ॾींहं हिते 15 ॾींहं हुते करे रहंदी हुअसि। पछाड़ीअ में त ईअं ई असांजो टाइम गुज़रियो, छाकाणि जो न त हुनखे तकलीफ़ पई थी, हुनजी असांजी ज़रूरत हुई त हुनजी केरु संभाल करे, ऐं संभाल लाइ मूंखां वधीक ॿियो केरु सुठो माण्हू थी नथो सघे न, पंहिंजो धीउ पंहिंजी आहे। अच्छा, माइटनि सां कॾहिं ज़िद कयो कंहिं ॻाल्हि ते? आई डोंट थिंक सो, बिकॉज़ असांजी माउ अहिड़ी सम्झू सियाणी हूंदी हुई जो उन कॾहिं असांखे इन्हनि ॻाल्हियुनि में वञण ई न ॾिनो। जे असीं कंहिं ॻाल्हि ते नंढपण में कुझु शायदि ज़िद कंदा हूंदासीं त हुन ॾाढे तरीक़े सां, प्यार सां, अटकल सां असांखे उन ॻाल्हि खां हटाए थे छॾियो। अच्छा, घणी ज़िदी न हूंदी हुअसि मां। अच्छा, अदबी किताबूं नंढपण खां ई पढ़ण जो शौक़ु हो? हा, नंढपण खां। मूंखे यादि आहे असां हिकिड़ा भूतनाथ सीरीज़ हुयूं, कुझु 40-50 किताब हूंदा, या चंद्रकांता, उहे हिंदी में हूंदो हो, पर उहे असीं ॾाढा पढ़ंदा हुआसीं नंढपण में। इहे सभु ॻाल्हियूं पढ़ंदा हुआसीं। ऐं छाकाणि जो असीं सिंधी मीडियम स्कूल मां हुआसीं, माना मुंहिंजी जेका थी इनिशियल, मां गर्ल्स मॉडल हाई स्कूल में पढ़ंदी हुअसि, उहो सिंधी मीडियम स्कूल हो। त असांखे अंग्रेज़ी असां कीअं ॻाल्हायूं, अंग्रेज़ी अहिड़ी ज़ुबान ते चढ़े न पई। त मम्मीअ असांखे इहा ॻाल्हि पाण इंट्रोड्यूस कई त चेज़ जा, जेम्स हार्डली चेज़ जा किताब डिटेक्टिव थींदा आहिनि, त चई थी उहे पढ़ो। मूंखे चाहे मुंहिंजी भेण खे, त सचमुच जॾहिं मूं उहो पढ़णु शुरू कया त हिकिड़ी अंग्रेज़ी ॾाढी आसान ॿोली थी वई, ऐं पोइ असीं आसानीअ सां अंग्रेज़ीअ में ॻाल्हाए सघंदा हुआसीं। अच्छा, नंढपण जूं कहिड़ियूं सहेलियूं आहिनि आशा जी जेकियूं अॼु बि तव्हांखे यादि अचनि थियूं, जंहिंसां सुठो टाइम गुज़रियो हुजे? ओहो, नंढपण में हुयूं 2-3 साहेड़ियूं जेके अॻिते हली बि काफ़ी वक़्तु रहियूं गॾु, पर पोइ हर को माण्हू बिज़ी थी थो वञे पंहिंजे शादी खां पोइ ज़िंदगीअ में, ऐं मां स्पेशली हली वियसि दुबई। पर कहिड़ियूं आहिनि जंहिंसां हींअर कॉन्टेक्ट आहे? हींअर हिकु अधु खां सवाइ ख़ासि न आहिनि घणियूं, छाकाणि जो जीअं जीअं टाइम वञे थो तीअं माण्हू पंहिंजूं साहेड़ियूं दोस्त मटाए थो, छो जो उन्हनि सां जॾहिं ताईं अकेला आहियो तॾहिं ॿी ॻाल्हि आहे, पर जॾहिं ताईं शादी कयल आहियो त तव्हांजो हस्बैंड, तव्हांजो घोटु, तव्हांजी फैमिली, तव्हांजा ॿार, उन्हनि सभिनी ते ॻाल्हियुनि ते मदार थो रखे त हू कंहिंसां कंफर्टेबल था फील कनि, त तव्हां उन्हनि सां गॾु। हर माण्हू जी लाइफ में हिकिड़ो बेस्ट फ्रेंड हूंदो आहे, तव्हांजी लाइफ में हिन वक़्तु उहो बेस्ट फ्रेंड केरु आहे जंहिंसां तव्हां पंहिंजा ॾुख सुख शेयर था? मुंहिंजो बेस्ट फ्रेंड मुंहिंजो घोटु आहे, चांद पंजाबी। मूंखे हुन खां सभु कंहिंजी दुनिया में ज़रूरत ई महसूसु कोन्ह थी आहे, छाकाणि जो असीं गॾिजी हिक ॿिए सां, असीं ॿई हिक ॿिए जा दोस्त आहियूं। मां हुन सां ॻाल्हि ॿोल त कंदी आहियां, ऐं हीअ जेका सिंधी ॿोलीअ जी शेवा में चओ या सिंधी ॿोली खे अॻिते वधाइण जी जेका मुंहिंजी कोशिशि आहे, जंहिंमें मां कंहिं हद ताईं सफल थी आहियां, उहो फ़क़ति इन जे करे छाकाणि जो मुंहिंजो घोटु मूं सां गॾु आहे, उहो मुंहिंजो दोस्त आहे, उहो मुंहिंजो फ्रेंड आहे। न त सच ॿुधायां न त मूं अहिड़ा घणा ई केसिस ॾिठा आहिनि जिन में मर्द पियो नाराज़ थींदो आहे, ज़ाल जी कंहिं बि एक्टिविटी मां, कंहिं बि मशगूलीअ मां हू अहिड़ो ख़ुशि न हूंदो आहे,
पर मुंहिंजे घोट खे कॾहिं ईअं न लॻो आहे। उहो हमेशह असीं दुबई में गुज़िरियल 12 सालनि खां 13 सालनि खां वठी प्रोग्राम कंदा आहियूं जंहिंमें सिंध जो हिकिड़ो कलाकार ईंदो आहे ऐं भारत जो हिकिड़ो कलाकार गायक हूंदो आहे ऐं लोकल आर्टिस्ट हूंदा आहिनि। पर उन सॼे प्रोग्राम जी प्लानिंग जेका आहे असीं ॿई गॾिजी कंदा आहियूं। कहिड़ा आर्टिस्ट घुराइजनि, कंहिंखे घुराइजे, कहिड़ा गाना हुननि खां ॻाराइजनि, उहे सभु असीं गॾिजी करे कंदा आहियूं। अच्छा, तव्हांखे कॾहिं पाण ॻाइण जो ख़्यालु कान आयो? ओ यस, मां त सिखियसि। मुंहिंजो घोटु बि ॾाढो मूंखे चवंदो हो त तूं सिंगिंग सिख, माना ॻाइणु सिख। ऐं उन वक़्तु 1978 में बुल्लोसी राणी असांजे घर ईंदो, मूंखे ट्यूशन्स ॾींदो हो। उन खां सवाइ मां क्लासिकल जी जुदा ट्रेनिंग वठंदी हुअसि, क्लासिकल संगीत में। मूं इहे 3 साल कयो। पर मुंहिंजी मम्मी असांखे सदाईं ईअं लॻंदो त जेका ॻाल्हि मम्मी चवे सुठी आहे त सुठी आहे, जे चई इहा सुठी न आहे त सुठी न आहे। पोइ मुंहिंजी मम्मी खे असीं जॾहिं मां ॻाईंदी हुअसि, ॿुधाईंदी हुअसि, त उहा चवंदी हुई भई इहो तुंहिंजो आवाज़ु जेको आहे न उहो तमामु सुठो कोन्हे, तमामु सुठो हुजे न शइ, माना यू शुड बी फस्ट। जेका बि ॻाल्हि करियो उन में बहितरीनु हुजो, बहितरीनु कमु थियणु खपे। ऐं तव्हांजी जेका ॿोली, ॻाल्हाइणु, ॻाइणु जेको आहे सो तमामु न फ़क़ति सुरीलो पर तमामु दिलि खे छुहंदड़ हुजणु खपे। भई इहा ॻाल्हि तुंहिंजे ॻाइण में कोन्हे। अच्छा, सो इनजे करे पोइ बसि। अच्छा, वालदा जे हथ जी कहिड़ी शइ जेकी आहे ठहियल अॼु बि तव्हां यादि कंदा आहियो? ओ मम्मी असांखे भींडियूं तरे खाराईंदी हुई, हुनजे मथां टमाटो केचप विझंदी हुई ऐं असीं उहे कोसियूं कोसियूं भींडियूं फुल्के सां वेही खाईंदासीं। ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं हाणे जॾहिं असीं इहा भाॼी ठाहींदा आहियूं घर में तॾहिं बि ॾाढो यादि ईंदी आहे मम्मी जी। त घणेई भाॼियूं सुठियूं हुयूं, सभई सुठियूं हुयूं। रधण पचाइण त उन खां ई मां सिखियसि। अच्छा आशा जी, इहो ॿुधाइजो कि अदब तरफ़ तव्हां आया, बैंकिंग बि तव्हां कई, पोइ हिन तरफ़ कीअं लाड़ो थियो? हाणे ॻाल्हि ईअं आहे त असांजो बैंकिंग त ऐं इन सां गॾोगॾु इहो पुछणु चाहींदसि, तव्हां MA सिंधी में कई, जॾहिं तव्हां मैट्रिक पास कई, फर्स्ट ईयर इंटर में सब्जेक्ट्स चूज़ कया या यूनिवर्सिटी में विया, उन टाइम ते छा ख़्यालु आयो ज़हन में, छा थियणो आहे? न एक्चुअली छा हो जो जॾहिं मूं BA पे कई, माना तॾहिं मूं अकाउंट्स ऐं इहे हिस्ट्री ऐं इहे जेके बि थियनि रेगुलर सब्जेक्ट्स कया। उन खां पोइ जॾहिं टाइम आयो त धीअ उत्तम ऐं सुंदरीअ जी, माना अदब सां वास्तो रखंदड़ का डिग्री जे मिली वञे त छो न इहो कजे। त उन्हनि जी पंहिंजी इहा राय हुई। ज़ाहिर आहे उन्हनि ॾींहंनि में त मम्मी खां मूं पुछियो पिए छा कयूं छा न कयूं, त ठीकु आहे चयो वाई डोंट यू डू MA, बसि MA करे वठि, सिंधीअ में MA कर। मूं चयो ठीकु आहे, उहो त ॾाढो सवलो आहे, सवलो कमु आहे न, सिंधी त पंहिंजी ॿोली आहे, किताब हेतिरा पढ़ियल आहिनि, तंहिंजे करे मूं सिंधी बि कई। पर पोइ ही जेके मां एक्टिविटीज़ कयां पई उहे सभु काफ़ी एक्टिविटीज़ मूं शादी खां पोइ बि शुरू कयूं, जेतोणीकि के एक्टिविटीज़ मूं शादी खां पहिरीं बि कयूं।